पाण BA पार्ट थर्ड जो जेको किताबु पाण करे रहिया आहियूं सचल जो चूंड कलाम, उन जो हिकु कलाम पाण कल्ह कयोसीं मोहबत ऐं मोहबती, उहो पूरो कयोसीं। उन में अगरि का डिफ़िकल्टी हुजे त तव्हां भले पुछो। ऐं अॼु पाण कयूं था नेक्स्ट कलाम श्लोक जो पैगाम, श्लोक यानी एकता। इन में सचल सरमस्त फरमाए थो त मेवो हिकु ई आहे, पर के उनखे सूफ़ था चवनि त के सेब। धणीअ जा नाला यानी परमात्मा जा नाला या इस्म बि जुदा जुदा ज़बानुनि में अनेक आहिनि, पर जहान जा माण्हू उन्हनि तां पाण में विढ़नि था। सचल सिंध जे माण्हुनि खे हीअ हिदायत थो करे त पाण में सिलोक ऐं मुहबत सां हलो, न त पोइ वक़्तु गुज़रे हथ हणा पवंदव। नासाज़ी अखलाक़ी ऊंदहि आहे। नासाज़ी माना झगड़ो जेको आहे उहो शुरूअ खां वठी उन मां कुझु बि न वरणो आहे, उन मां ऊंदहि ई ऊंदहि हासिलु थींदी। जंहिंजो वज वठी मग़रबी माना पाश्चात्य माण्हू अंग्रेज़ जेका आहिनि उहे अव्हांजो समूरो खज़ानो मेड़े हलिया वेंदा। ख़ुदा जा मर्द अव्हां खे इशारनि में इतलाह था ॾियनि त ही वज माना ही मौक़ो, ही चांस अथव पाण में एकता जे अंग विझण जो। निफ़ाक़ मां ख़ैरु नाहे। निफ़ाक़ माना जहिड़े मां झटे मां को बि ख़ैरु कान्हे, को बि उन मां सुठो मतिलबु हासिलु न थींदो। उन जो नतीजो सरासर नाबूदी आहे, माना नष्ट, संपूर्ण तरह सां नष्ट थी वेंदो माण्हू अगरि नासाज़ी में रहंदो, अगरि जहिड़ा जटा कंदो। सचल जे वफ़ात खां सिर्फ़ु 15 वरी पोइ अंग्रेज़नि अची सिंध फ़तह कई ऐं सिंध जे खज़ाने खे तुल्फ़ कयो माना उनखे पंहिंजे कब्ज़े में कयो। सचल पंहिंजे हमवतनिन खे अॻे ई आगाह करे वियो, माना पंहिंजे वतन जे प्यारनि खे सचल सरमस्त पहिरियों ई आगाह कयो हो, पहिरियों ई सचेत कयो हो त मेड़े वेंदे मग़रबी तारीख़ीअ में तीर, मग़रबी माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजे अंदर में तीर हणी करे तव्हांखे मारे हितां हलिया वेंदा। के था चवनि सूफ़, के था चवनि सेब, इन में कहिड़ो ऐब, फल मिड़ियो ई हिकिड़ो। के मेवो जीअं हिकु आहे, पर के उनखे सूफ़ था चवनि त के सेब था चवनि, पर फल त उहो हिकु ई आहे। नाला अलॻि अलॻि हुअण सां छा असां पंहिंजो पाण में झगड़ा कंदासीं, जहिड़ा कंदासीं? न त पोइ छो पाण धणीअ जा अलॻि अलॻि नाला रखूं था, जॾहिं को उहो धणी, उहो परमात्मा हिकु ई आहे। त उन धणीअ खे अलॻि अलॻि, जीअं मुस्लमान पंहिंजे क़ुर शरीफ़ खे पूॼनि था, त हिंदू गीता खे, त छा गीता मां अलॻि प्राप्ति खे ज्ञान थिए थो ऐं क़ुर मां अलॻि? न, त पोइ छो पंहिंजो पाण में विड़ूं था? पर सचल सरमस्त इहो असांखे संदेश पहिरियों ई ॾिनो हो, पर माण्हुनि इन संदेश खे न मञियो ऐं हिंदुस्तान पाकिस्तान थी वियो। हिंदुस्तान जेको आहे हिते अची वियासीं ऐं अंग्रेज़ जेको आहे उनजो फ़ाइदो वठी असांजा खज़ाना लुटे खणी हलिया विया। वक़्तु इहा त ई वेल दुई दूरि करण जी सचल सरमस्त इन इंसान खे आगाह करे रहियो आहे त इहो ई टाइम अथई पंहिंजे मन मां दुई या ॿिए जी भावना कढी फिटो कर। कढ मज़हब मन मां साज़र साण सवेल, पंहिंजे अंदर मां धार्मिक कट्टरपणे जी भावना खे कढी फिटो कर। हिंदू मोमन सां मिली मोहबत जा कर मेल, हिंदुनि सां ऐं मुस्लमाननि सां मिली करे पंहिंजो पाण में प्रेम ऐं मोहबत सां हलो। मतां थिए अवेल ओलह सिज न उले, मतां देरि थी वञे ऐं ओलह जे तरफ़ सिज लही वञे। वरी असांखे वरी संदेश ॾेई ॿुधाए रहियो आहे सचल सरमस्त, ओलह सिज न उले, मतां थिए अवेल ओलह जे तरफ़ सिज मतिलबु उतरंदो थींदो आहे ऐं हिकु जेको थींदो आहे वापसि जंहिं पर हिकु उभरंदो थींदो आहे, हिकु उतरंदो। ओलह जे तरफ़ सिज लही वञे ऐं तव्हांखे हथ हणा पवनि, पछताइणो पवे त छा थींदो? मेड़े वेंदे मग़रबी तारीख़ीअ में तेर, मग़रबी पाश्चात्य माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजे तारीख़ीअ में तीर हणी करे अंदर में ज़ख़म ॾेई करे हितां हलिया वेंदा। छॾे वेंदे छपरे ढूंढनि सदा, छपरनि जे विच में, जबलनि जे विच में तव्हांजे लाशनि जा ढेर लॻा पिया हूंदा। मर्द ॾियनि था वाम में माथी की, इहे जेके मर्द कामयाबु माण्हू जेके आहिनि असांखे कुझनि इशारनि सां इहो सचेत करे रहिया आहिनि त वज अथई विझ पाण में हिकिड़ाईअ जी, इहो ई वज अथई, इहो ई
मौक़ो अथई त पंहिंजो पाण में एकता जी हेर एकता जी आदत विझ। नासूदी नाखेद निपट पोइ नाबूद करी। पोइ जेको आहे तोखे इन्हनि सभिनी मां जेको नासूदी माना लिखियलु आहे हिन में त नुक़सानु ऐं नाखेर माना प्रोली या इशारो त गुजनि इशारनि सां असांखे कामिल दरवेश सम्झाए रहिया आहिनि त सभु कुझु नष्ट थी वेंदव अगरि तव्हां पंहिंजो पाण में सिलोक न धारियो आहे, एकता जी भावना न धारी आहे। त सचल सर्वस बार बार करे असांखे इहो पैगाम ॾिए थो, कहिड़ो? सिलोक जो, एकता जो। पंहिंजो पाण में एकता जा हलो, पर असां उन्हनि जो चयो न मञो ऐं छा थी वियो? हिंदुस्तान पाकिस्तान थी वियो। अगरि असां उन जी इन ॻाल्हि ते, इन संदेश खे पहिरियों ई वीचार करियूं हा त शायदि असां अॼु सिंध में सुखिया सताबा वेठा हुजूं हा। इहो जेको ॾींहुं ॾिसणो पियो हुन, पर वरी बि शुक्र जो 15 अगस्त 1947 खे असांखे आज़ादी प्राप्त थी। सिंधियुनि जेके आहिनि कणो कणो थी करे हिते भारत में आया, वरी वसी विया, सुखिया सताबा आहिनि ऐं सच सरमस जी ॻाल्हियुनि जी जेका आहे असांखे अॼु जेका आहे उन जी वैल्यू, उन जो महत्व सम्झ में अची रहियो आहे। त इहो थियो श्लोक जो पैगाम। नेक्स्ट पाण नेक्स्ट पोइम खणी ईंदासीं सुभाणे ऐं इन खे तव्हां चङी तरह सां पढ़िजो। इहो जेको आहे इहो तव्हांजो इम्पॉर्टेंट अथव। श्लोक जो पैगाम, इन मां नंढो सुवाल बि ठही सघे थो त वॾो सुवाल बि ठही सघे थो। त नंढो सुवाल त ईअं थींदो त श्लोक जो पैगाम में सचल सरमस्त कहिड़ी एकता धारण करण जे लाइ असांखे संदेश ॾिनो आहे, या रेफरेंस ईंदी के था चवनि सूफ़, के था चवनि सेब, इन में कहिड़ो ऐब फल मिलियो। इहो रेफरेंस अथव ऐं इहो इम्पॉर्टेंट अथव। इहो तव्हां घरां लिखी अचो त कहिड़ी तरह सां रेफरेंस कबो आहे इहा त तव्हांखे ख़बर हूंदी। त पहिरियों छा कंदा आहियूं पाण? संदर्भ ॾींदा आहियूं, पोइ व्याख्या ॾींदा आहियूं ऐं पोइ निष्कर्ष कंदा आहियूं। त 5 नंबरनि जो जेको आहे इहा तव्हां व्याख्या घर में कंदी हलियो। 5 नंबरनि जो नंढो सुवाल ठही सघे थो ऐं वॾो सुवाल त ठहंदो ई। श्लोक जो पैगाम केतिरो न इम्पॉर्टेंट टॉपिक आहे त असां कहिड़ी तरह सां पंहिंजो पाण में एकता जी श्लोक जी आदत विझी इन पैगाम खे अॻिते वधाए सघूं था। ऐं सचल सरमस जेको एॾा साल अॻु असांखे संदेश ॾिनो उन जी अॼु कहिड़ी महनत आहे, कहिड़ी उन जो जेको आहे क़दुरु आहे, महत्व आहे, अहमियत आहे, इहो क्वेश्चन हिन में ठहंदो। नेक्स्ट सुभाणे ॿियो पैगाम जेको आहे कविता खणंदासीं। उन में उन जो नालो आहे जेको आहे नूरी ऐं तमाची। ठीकु आहे।